अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आली रज़ा ऐं तव्हां ॾिसी रहिया महबूब न्यूज़ नेटवर्क। हाज़िर आहिनि हिन वक़्त जूं ख़ासि ख़बरूं। मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफ़दर जे वकील अमजद परवेज़ केस जी पैरवी खां माज़त करे वरिती आहे। एवन फील्ड रेफरेंस केस में मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफ़दर जी अपीलुनि ते केस में नओं मोड़ अची वियो। मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफ़दर जे वकील अमजद परवेज़ केस जी वधीक ॿुधणी खां माज़त करे वरिती आहे। मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफ़दर अदालत में पेश थिया, पर उन्हनि जो वकील अमजद परवेज़ अदालत में पेश न थियो। मरियम नवाज़ ॿुधणी दौरान रोस्टम ते अची ॿुधायो त मुंहिंजो वकील अमजद परवेज़ कोरोना सबबि बीमार आहे ऐं हिन ॿिनि ॾींहंनि खां अॻु मुंहिंजे केस जी वधीक ॿुधणी खां माज़त करे वरिती आहे। मां हिकु ॿी पेटिशन फाइल करणु चाहियां थी। मुंहिंजी अपील ॿुधण खां अॻु मेरिट जे बजाए हिन पेटिशन खे ॿुधो वञे। मां कुझु हक़ीक़तूं हिकु ॿिए पेटिशन जे ज़रिए साम्हूं आणणु चाहियां थी। मूंखे वकील करण जे लाइ हिकु महीने जो वक़्तु ॾिनो वञे। हैदराबाद जे बल्दिया थाणे ते लॉ कॉलेज जे फाइनल ईयर जे शागिर्द मोहम्मद हुसैन लिगारी मथां कूड़ो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ सिंध लॉ स्टूडेंट्स जे सॾ ते एडवोकेट कामरान सोलंकी, एडवोकेट मेहरान भुट्टो, एडवोकेट तैयब हुसैन समेत सभिनी शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी पारां SSP ऑफिस आॾो एजाजी मुज़ाहिरो कयो, जिते राशि सब इंस्पेक्टर इमाम रिनो ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवान चयो त राशि सब इंस्पेक्टर इमाम रिनो शाह 1 लख रिश्वत घुरी, जेका न ॾियण ते हिन बिला जवाज़ कूड़ो केस दाख़िल करे लॉ कॉलेज जे शागिर्द नौजवान खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो आहे। हिननि चयो, लॉ कॉलेज जे शागिर्द मोहम्मद हुसैन लिगारी सां जॾहिं राति असां मुलाक़ात लाइ वियासीं त सब इंस्पेक्टर इमाम रिनो थाणे मां ग़ाइबु थी वियो। धरणे सबबि ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं, जंहिं बाद SSP अब्दुल सलाम शेख मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं, जेके बिना नतीजे ख़तमु थी वयूं। जंहिं बाद मुज़ाहिरीन DIG ऑफिस जो रुख कयो आहे, जिते धरणो जारी आहे। होॾां पुलिस जे अहिड़े अमल ते सियासी, समाजी, अदबी शख़्सियत में कावड़ जी लहर छायल आहे। अफ़गानिस्तान में तालिबान निगरान हुकूमत जो ऐलान करे छॾियो आहे, जंहिं जे तहत मोहम्मद हसन अखवंद निगरान वज़ीर आज़म हूंदो। गुज़िरियल ॾींहुं तालिबान जे तर्जुमान ज़बीउल्लाह मुजाहिद अफ़गानिस्तान जे गादी वारे शहर काबिल में हिकु प्रेस कॉन्फ्रेंस में निगरान हुकूमत लाइ काबीना जी मेंबरनि जो ऐलान कयो। ज़बीउल्लाह मुजाहिद ॿुधायो त मल्हा मोहम्मद हसन अखवंद अफ़गानिस्तान जो निगरान वज़ीर आज़म हूंदो, जॾहिं त मल्हा अब्दुल गनी बिरादर ऐं मौलवी अब्दुल सलाम हनफी नाइब वज़ीर आज़म हूंदा। अॼु कतर में तालिबान जे सियासी ऑफिस जे तर्जुमान मोहम्मद नईम काबीना जे मेंबरनि जे मुकमिल फ़ुर्सत जारी कई आहे। कलोई में मस्जिद वारे मामले ते इंक्वायरी लाइ आयल DSP मिठी जे मौजूदगी में मुख़्तियारकार ऐं मौलवी रमज़ान लुंड हथे पइजी विया। कुझु ॾींहं अॻु कलोई बाईपास वटि मस्जिद ठही रही हुई, जंहिंजो मुख़्तियारकार ते इल्ज़ाम लॻो हो त हिन मस्जिद जो कमु बंदि करायो आहे। जंहिंखां पोइ अॼु DSP मिठी अयूब दर्स ऐं असिस्टेंट कमिश्नर कलोई इंक्वायरी लाइ आयल हुया, जिथे मौलवी रमज़ान लिंड ऐं मुख़्तियारकार कलोई सजाद अंसारी जे तल्ख़ कलामी ते ई मौलवी रमज़ान लुंड ऐं मुख़्तियारकार कलोई सजाद अंसारी जे तल्ख़ कलामी थी ऐं हथे पइजी विया। रोहिड़ी वेझो ज़करिया एक्सप्रेस जूं 2 बुगियूं पटड़ी तां लही वयूं, को बि जानी नुक़सान न थियो। रेलवे इख़्तियारियुनि जो चवणु आहे त ज़करिया एक्सप्रेस जूं 2 बुगियूं ट्रैक तां लही वयूं आहिनि। रेल गाॾी जी घटि रफ़्तार हुजण करे बुगियूं कल्टी थियण खां बची वयूं। रेलवे इख़्तियारियुनि जो वधीक चवणु हो त बुगियूं पटड़ी तां लही वञण करे 4 कलाकनि ताईं डाउन ट्रैक रेल गाॾियुनि जी अच वञ लाइ बंदि हो। 4 कलाकनि जे कार्रवाई बाद डाउन ट्रैक खे बहाल कयो वियो आहे, जंहिं बाद ट्रेनुनि जी अच वञ शुरू थी वई आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो YouTube चैनल महबूब न्यूज़ नेटवर्क।